आगा क्यों के मातली में इमामबाद आबादगारन पानी खोट किला बदीन हैदराबाद बाईपास से धरणो हयो है। अवांखे अपडेट कंदालू। अहम खबर है मातली में इमामबाद आबादगारन जो पानी खोट खिलाफ बदीन हैदराबाद बाईपास से धरणो हयो है। धरणे सबब हैदराबाद बदीन गोलाची डिगड़ी बेन शहरन ॾांहुं ईंदड़ वींदड़ ट्रैफिक मुअतल थी वई है। जॾहिं त आबपाशी अमले खिलाफ नारेबाज़ी पिण कई पई वञे। ज़रई पानी ॾेई वधीक नुक़सान खां बचायो वञे, इहो चवणु आहे आबादगारन जो। बिल्कुल नाज़रीन, अपडेट की पिया मातली में इमामबाद आबादगारन पानी खोट किला बदीन हैदराबाद बाईपास से धरणो हयो है। अपडेट्स वठंदासीं मातली में अब्दुल रज़ाक पमर खां। अब्दुल रज़ाक, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, मातली में इमामबाद जुनूब के आबादगारन इरीगेशन अख्तियारन पानी खिलाफ खोट खिलाफ बदीन हैदराबाद बाईपास से धरणो हयो है। जिते आबादगार अगवान पीपल्स पार्टी के अगू जिले काउंसिल के मेंबर हाजी कुर्बान नोतगानी और नवाज नोतगानी और बेन आबादगारन जो चवण है त असां पीपल्स पार्टी जा वोटर आहियूं, पोइ बि असांखे पानी लाइ एहतजाज करणो पइजी रहियो आहे। केतिरनि ई सालनि खां असांजा जेके वाटर कोर्स मंज़ूर कयल आहिनि उन्हनि जा नक्शा असां वटि पिणु मौजूदु आहिनि। जे बावजूद भी इरीगेशन अख्तियारनि असांजा वाटर लटे छॾिया आहिनि ऐं असांजो जेको हज़ारे एकड़नि ते बीठल जेको सारियुनि जो फ़सुलु आहे उहो सुकी रहियो आहे। हिननि चयो त असां पानी जा इरीगेशन अमले खां पानी था घुरूं त असां ते एफआईआरूं दाख़िल कयूं वञनि थियूं। जॾहिं त धरणे सबबि जेको हैदराबाद बदीन गोलाची डिगड़ी ऐं ॿियनि शहरनि लाइ ईंदड़ वेंदड़ ट्रैफिक मुअतल थी वई आहे। जी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।